पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी सीनियर अगवान इस्लामदीन शेख की हिदायत तहत सखर की यूसी नसीराबाद के गोट जाफराबाद में लखन ऐं भुट्टा बिरादरी पारां पीटीआई के छड़े पीपी में शामिल थियण लाइ प्रोग्राम मुनक़िद करायो वियो, जंहिंमें सखर हाउस के पीपी वर्कर ऐं समाजी अगवान सैयद ज़ाहिद शाह ख़ुसूसी शिरकत कई। गोठ लखन में पहुचण ते गोठाणनि संदसि मानाइतो इस्तक़बाल कंदे खेसि गुलनि जा हार पाराया ऐं गुलपाशी कई। इन मौक़े ते इलाइक़े जे मौज़ूद शख़्सियत अलाह वधायो लखन महिमाननि जी आजियां कई, जॾहिं त मौलाबख्श लखन, सलीम लखन, जावेद अमीर लखन ऐं भट्टा बिरादरी जे माण्हुनि पीटीआई खे अलविदा कंदे पीपी में शामिल थियण जो बाक़ाइदा ऐलान कयो ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, निसार अहमद खोड़ो, इस्लामदीन शेख समेत ॿी क़यादत ते एतमाद जो इज़हार कंदे चयो त पीपी शहीदनि जी पार्टी आहे। शहीद राणी ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मज़लूम अवाम खे हक़ ॾिना, जेके अवाम जी दिलनि में ज़िंदा आहिनि ऐं रहंदा। सैयद ज़ाहिद शाह बुखारी सां गॾिजी सखर में पीपल्स पार्टी के वधीक मज़बूत कंदासीं ऐं इस्लामदीन शेख, नोमान शेख ऐं मेयर सखर अरसलान शेख सां बाहबेली थी अवाम जी ख़िदमत कंदासीं। उन मौक़े ते सखर हाउस जे पीपी वर्कर सैयद ज़ाहिद शाह बुखारी पीपी में शामिल थियण ते लखन ऐं भुट्टा बिरादरी जे माण्हुनि खे वेलकम कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।